नाज़िन खिपरो में यूसी हथुंगो जे रहवासियुनि इंतजामिया पारां 1.5 महीनो गुज़रण बावजूद ॻोठनि ऐं ज़मीनुनि मां बरसाती पाणी नेकाल न कराइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे खिपरो मां असद शाह। जी असद शाह। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो के शहीद चौक ते मौजूद आहियूं। हिते ॾिसी सघिजे थो त यूसी हथुंगो जा पीपल्स पार्टी जा वोटर पीपल्स पार्टी जा ही झंडा खणी हिते सरापा एहतिजाज बनियल आहे। हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। ॻोठनि मां अञा थोरी बरसाती पाणी न निकितो आहे। बरसाती पाणी बीठल हुजण करे उते जा जेके स्कूल आहिनि उन्हनि में पिणु पाणी बीठल आहे। ॿारनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। हिते जा सियासी बोहतार हिते जी जेका इंतज़ामिया आहे उन गोॾा खोड़े छॾिया आहिनि। पाणी असांखे कढाए ॾियो। असीं रोडनि ते ॿार बचा खणी कंहिंजी टंग टुटे कंहिंजी ॿार टुटे, असांखे पाणी कढाए ॾियो बसि। असांखे ॿार खणी रोडनि ते पिया आहियूं। पाणी जाम पियो, जेको हेॾो चल चल जेॾो पाणी पियो घरनि जे अंदरि। असांजो इहो मुतालबो आहे। असांजो वज़ीर आला जेको आहे मुराद अली शाह ऐं वज़ीर ख़ारिजा पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहा अपील आहे। हिते जी इंतज़ामिया हिते जा चूंडियल नुमाइंदा असांखे नज़र अंदाज़ पिया करनि। राशन आहे जीअं जेको सभु पंहिंजा नवाज़ी पिया कनि। सो असांजो इहो अपील आहे। असां पहिरीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर हुयासीं, आईंदा बि रहंदासीं। सो असांजी इहा अपील आहे आला क़यादत खे त असांखे जेको आहे इहो नज़र अंदाज़ कयो पियो वञे। इहो नज़र अंदाज़ करणु बंदि करणु। जी बिल्कुल, असां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, पर हिते जे मक़ामी पीपल्स पार्टी जे इंतज़ामिया पारां असांखे नज़र अंदाज़ कयो वियो आहे। हिननि जो चवणु आहे त यूसी हथुंगो जा केतिरा ई ॻोठ जेके आहिनि या उते जूं ज़मीनूं जेके आहिनि उन में 1.5 खां 2 फुट बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं करे असां वॾी अज़ियत खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुज़ाहिरीन पीपल्स पार्टी जे आला क़यादत खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठनि मां फिलफोर बरसाती पाणी नेकाल कराए बेचैनी ख़तमु कई वञे। जी।